दिए समीना तो के तो खबर आहे तुझो पीविया जमींदार दे कर्ज जे लाने फसण जो हाल कोने को दुआ कर तो कम थी वने कर्ज मिली पए दिए समीना जी बाबा भाई बाबा पानी तो भरिया जाए जी बाबा ए हाल समीना दा पी छा चयो भला जमींदार को आसरो दिन नहीं है न के नहीं कर्ज जो केरी थी गाने पूछी समीना जी बात भजरे जो गुजरे मिनटन सारन खां फसल थे कोन थो आमदनी अचे कोन थी तो तोके कितना पैसा जा अरे उनको अलावा मुके धिक्का दे बेस्तो करे करी से एडो सालन थी वे हाने जमींदार अगम त करे ये कोन करे पियो हाने छो तो ये करे पर समीना जी मां इनमें परेशान आहियां त इहो कर्ज लहंदो किथां ऐं किथां मां पंहिंजी धीअ जी आला तालीम कराईंदुसि या परेशानी त मूंखे बि घणी आहे असांजी न्याणी जो ख्वाब पूरो थींदो या अधूरो रहिजी वेंदो थींदो हिकिड़ी ज़रूरु थींदो समीना केड़ा हाल आया वालेकुम सलाम रब पाक जा एहसान चाचा तुझो कर्ज भी लही विंदो ऐं तुझी न्याणी के सुठे स्कूल में तालीम भी हासिल कंदी वो वरी कीअं मां चाचा मां आबादगारनि जी बहितरी लाइ कमु कंदी आहियां ऐं बाक़ाइदा तरतीब वरितल आहे ऐं इन इदारे जो त कमु इहो आहे हारियुनि ऐं ज़िमेदारनि खे फसल बहितर बणाइण लाइ सुठियूं सलाहूं ॾियनि हा पुट इहो जल्दी ॿुधाए त असांजी जीअं फसल बहितर खां बहितर थिए ऐं असांजो ख्वाब बि पूरो थिए हाँ चाचा मिसाल तौर ज़हर मुनासिब तरीक़े सां इस्तेमालु कयो मुतबादिल तौर निबाताती स्प्रे निम ऐं ट्रूह जो महल ठाहे इस्तेमालु करियो जीअं तव्हांजे ज़हर जे अजाई ख़र्चनि में घटिताई अचे ऐं हीउ ॾिसो हीउ जेको चूंडो आहे चूंडे खे हेठां खां वठी मथे ताईं कयो ऐं चूंडे खे हेठां खां वठी मथे ताईं कयो चूंडो माख लहण खां पोइ कयो ऐं स्टोर हवादार ऐं ख़ुश्क जॻह ते कयो ठीक है इहो असां बिल्कुलु ईअं ई चूंडो कराईंदासीं इहे त ॻाल्हियूं तव्हां तमामु असांखे सम्झायूं ऐं हा चाचा सभ खां पहिरियां ज़रई मारनि सां राब्तो कयो सुठे बिज जी चूंड कयो ऐं ज़हर ऐं भाण तस्दीक थियल सुठी कंपनी जो इस्तेमालु कयो इहो त पहिरियां बि मां समीना जी माउ खे चवंदो आहियां त पहिरियां जे ज़रिए माहिरीन जेके आहिनि उन खां ज़मीन बि चेक करेजे ऐं फसल बि चेक करेजे पर असांजा काफ़ी हारी हज़रात हिते वेठा आहिनि कॾहिं कहीं ज़मीन भी मुझे ख्याल में तो कोने चेक कराई होंदी तो गर्मी पद केतिरो आहे ज़मीन में केतिरो बुखार आहे ज़मीन में कहिड़ी वक़्तु असांखे फसल पोखणु घुरिजे कहिड़े महिल न पोखणु घुरिजे अच्छा जेकॾहिं मौसम थोड़ी घटि आहे मिसाल पहिरियों सवेर आहे त उन महिल कहिड़ो बीज पोखणु घुरिजे थोरो लेट में माण्हू बीज पोखींदा आहिनि त उन वक़्तु कहिड़ो बीज पोखणु घुरिजे समीना जा पीउ छोकिरे जेके सलाहूं ॾियूं मछोरा ॾिना इन ते अमल कंदासीं त ज़रूरु फसल भलो थींदो असांजो हा सही पर महिमान आयो आहे हिते तो इनके घर निका चाय मानी कुछ वजह ना हलम ता जरूर समीना जा पी मानी चाय प्यार दासे आ समीना जी सर बने रहा हूँ कमदार नूरा तव्हांखे अॼु इन करे घुरायो आहे त अदारे जो नुमाइंदो रोज़ अची कन खाईंदो आहे हीअं साईं फसल पोखियो हीअं पोखियो हूअं पोखियो ऐं कमदार मां त हिकु कन खां ॿुधी ॿिए खां कढी छॾींदा अॼु बि उन जो साईं असां तव्हां वटि अचूं था सो महिरबानी करे ॿ टे माण्हू घुराइजो सही है जेके ॻाल्हियूं अथई न हा जेके माण्हू अमल करे न त पैदावार कीअं थी वञे पोइ अदारे जो नुमाइंदो ईंदो इन करे मां तव्हांखे बि घुरायो आहे ही संगत बि सॼी जेको आहे तकलीफ़ करे इन्हनि खे बि घुरायो अथमि अच्छा ऐं नुमाइंदो अची सम्झाईंदो हा
चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अची वियो भाऊ ॿियो ख़ैर आहे पुछां? दुआ अल्लाह जा एहसान। चाचा कहिड़ा हाल आहिनि? पुछायो। ठीकु बाबा। ॿियो ख़ैर आहे? ख़ैर। चाचा हिन साल ॿुधायो फसल जो कीअं हाल? अबा फसल जो कहिड़ो हाल थो पुछे? ॾिसे थो त वणनि में त फुटी बि कोन्हे। मुंहिंजे त 1 एकड़ में 20 किला फुटी बि कोन लथी। चाचा जेकॾहिं असां हिन साल बि कुझु न कयोसीं त ईंदे साल बि असां ईअं ई रहंदासीं। जेकॾहिं असांखे घुरिजे त असांखे बहितरीन इंतज़ामिया अमल करणु घुरिजनि। जीअं त पाकिस्तान में कपाह जो फसल माशियत लाइ कणके जी हॾीअ जी हैसियत रखे थो, जेको असांखे पोखाईअ खां वठी चूंडाईअ ताईं जेके बि बहितर इंतज़ामी अमल अपनाइण सां असांजो मुनाफ़ो बि ज़्यादा, ख़र्च बि घटि थींदो ऐं उन सां गॾोगॾु असांजो मुनाफ़ो बि ज़्यादा थींदो। जेकॾहिं असां इन्हनि थोरनि ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं त इंशाअल्लाह असां हिन मां फ़ाइदो ज़रूरु मिलंदो। हाँ भाउ, इहो कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते नूरा तूं बि ॿुधो ग़ौर सां, निफादा तूं ई ॿुधो, हिक कन खां ॿुधी ॿिए खां कढी थो छॾे। मां असल खां वठी ॿुधां थो बीठो भला तव्हां घबरायो न। हा कननि में कपाह विझी ॿुधे थो न कढी करे ॿुधां थो। अब ॿुधाए। चाचा पहिरियों त असांखे पहिरियों ज़मीन जी तयारी सुठे नमूने सां करणु घुरिजे। उन खां बाद में असां जेको बिज ख़रीद कयूं था उहो कंहिं सुठी कंपनी ऐं रजिस्टर्ड हुजे, उनजो इस्तेमालु करणु घुरिजे। उन बाद में असां जेके बि ज़ारूं इस्तेमालु कयूं था उहे ज़राई ज़ारनि जे मशवरे जे मुताबिक़ इस्तेमालु करणु घुरिजनि। जेको असां ज़राई माहिर जेके आहिनि उन्हनि जे मशवरे सां ऐं तूं बिज बाज़ार मां खणी ईंदो आहे बसि ईअं। जेको असां भाण या पाणी ॾियूं था उहो बि वक़्त से ॾियणु घुरिजे। जेकॾहिं असां इन्हनि थोरनि ॻाल्हियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं त इंशाअल्लाह असांजो हारी बि आबाद थींदो ऐं असांजो ज़मींदार बि आबाद थींदो। हीअ असांजूं ॻाल्हियूं तव्हां सां इहो इन अमल कंदासीं बाबा। हाँ अमल कंदासीं। इन ते अमल कंदव? मूंखे लॻे नथो त कमदार आहे तूं अमल कंदव। कंदो न त पोइ साईं राति खसी थो मांसि, ॿिया खोड़ मिंथा कंदा आहिनि, न ॾींदोमांसि नूरे खे। अॻ में बि तोखे चयो हुअमि पर ख़ैर माफ़ी वठी वियो ऐं हार पोइ करे थो त ठीकु आहे। पोइ हाणे मां जेको आहे हलां थो, तव्हां जेको आहे पंहिंजो चूंडे जे लाइ हुनखे नूरे खे चओ त को मज़दूर ॿियो थियो लॻाए लेबर वेबर। ठीकु आहे दादा? ठीकु आहे, मां बि हलंदुमि। हाँ भाउ, नेक्स्ट में मुलाक़ात कंदासीं। हा माशाअल्लाह माशाअल्लाह। नूरा ने भागा बुद्धि वडे में वरिया न खाना छा चयो सुभाणे चूंडो करवाए त को पैसो अचे का खुशहाली थे, तू भी जिम्मेदार थी। मां त कॾो को ख्वाब लांदो तुमाई कमदार गाली आया तो मां वयो से लेबर और लेबर आगे जो फुटी देखाई जो से सजो दी भी चूंडो कयो भी 15 किलो मस थी सोई नहीं करो नहीं चयो त माणस जी जगह रकम आयो बाबा तो पो ठीक है नूरा आनो बाना हेडे होडे करे बाबा चूंडो तो करवाए ना, फसल तो आखिर तैयार थी आपा जो कपाह तो चूंडवानी है ना। हां बिल्कुल करानो है कोई नहीं खुशी में भला है को या गानो छो न थी वने। हां भले छो न थे। हां दमा दम मस्त कलंदर